शामिल प्रोग्राम रखूं था डॉक्टर भीमन कुमार राजारी जी नसरी तहरीर जेका असांखे ॾियारे उमाणी आहे ॻोठी निबाड़ो गजू खां अलाह ॾिनो गजू अञा किथे विसरियो आई सुरमाई शामनि जे उदास मंज़रनि सांझ वेला ऐं चांडोकिन में तोसां घारियल घड़ियूं मिठड़ियूं मुलाक़ातूं ऐं रुअरियाणियूं मूंखां न आहिनि विसरी सघियूं सनम सरह जे पीलनि फिकनि फुलनि नाकिलनि रोड़नि जे ॻाढ़नि गुलनि जी सुंदरता जहिड़ा पिरी ऐं हा पिरी तो ई त चयो त धोखाबाज़नि नफ़रतनि अथरादू फ़रसद समाज ऊच नीच ऐं उन बराबरियुनि जी नाइंसाफ़ी कहिड़ी कोट किराए उन पार हलबो जिते शांती प्यार मोहब्बत अमन जी पूजा हूंदी ऐं बस पिरी जी वासना प्रचार हूंदी पर उहे ख्वाबनि जा महल बेरम वक़्त जे पश्चिमी ऐं रेशमी हथां छियूं थी विया ऐं हा ढोलिया पोइ नकोर हसरतूं मुर्कनि जा टिड़ंदड़ गुलाब मुंझाइजी विया कची फुटंदड़ कुंवारी जवानी जा पेरूं अधूरा रहिजी विया पोइ अची जाना तूं ई ॿुधाए किथे बहारूं किथे खिज़ाऊं किथे सियारा किथे उनारा आया विया मगर तूं न आए पिरी ओ बावरा पिरी तुंहिंजे ॾिनल गुलाबी गलनि ते चुमी जी ख़ुशबू सां सिंगारियल सूंहं जो कसम त तूं असां खां हिकु पल साहित बि विसरियो किथे आई असां तुंहिंजे यादुनि जूं तस्वीरूं दिलि ऐं मन जे सीने ते सांढे रखियूं आहिनि हाणे लुड़क सुड़का सारूं ई रहियूं आहिनि तूं त अलाए कहिड़ो देस वञी वसायो न फ़ोन आयो न मिस कॉल न मैसेज न ई का फेसबुक व्हाट्सअप का तस्वीर ॾिठी ऐं अॼु बि संझा जे सितारनि खां तुंहिंजो पुछंदो आहियां तोखे ई ॾिसंदो आहियां हा पिरी तूं ई ॿुधाए अञा किथे विसरियो आहीं।